नाराज जो मुझे वेचो आया हो पोना जोक जोक पंहिंजे छोरनि खे मुझे अता किते मज़ी न पवन। अरे बा मुड़ो चरियो तू हट बा बाबा अजी नी चरे के सियाणो असा त कयूं असा अरे दे मां चा तो मां वडो कूंदी मासू आ कूंदी अदा बचाया तू हिता भज त सालिम मारे छड़ींदई असा वडा कूंदी मासू परी बजू अरे वठी त मजू तू खूनी मानू हां तू खूनी अज तुझो यो सा न पूरे बाल कटी चली जो साईं पंहिंजे घर में बिली विषय हूंदी आहे जबादू बार खे अकेलो दी माजो ता बार कदो देख के कुतल त कया अता ॾिसे छा तो वठस त लायूं खा जा। अरे बा मुड़ो ओ जमार छडियो यार अरे छडियो अरे छडे से अरे वडा काहे दी अल्लाह कदो तो पिटन जी बीमारी न कदो याद त किना जबादू अरे हम क्या को बंजर अजी बैद तू कह दी खुदा कागज मुके गज छदया अल्लाह तो के जो उजू तो दीदो मुआ पेरी इहो बुधा तो सयो हशर के कयो आ उनन जी गाली न कर उए वडा दोस्त की मासून इंसान के ये ता कुत जने उत पत्थर ते कुत जे पत्थर ते तू सवा बकात मुझो हाथ तो पक दे मुके गज छदे अल्लाह तो के कुछ कर दो हाथ तो मिला के थे अब्बा है जई अथड़ो तो मुसा मिला सुनाना थी मा तो के हल रे असल चली चिबी करे जजे ई तो न काज न खाब काज न की साबत अल्लाह रे ओ मजरू जबानू अल्लाह कदो पेट में गोदा निकल दवा गोदा कैसे जा अल्लाह रे ओ बारे ओ बारे बोला ओ बारे बोला गोदा रे बारे ओ बारे रहमत उती मुके साथ दे रहमत साल बना तो कम कर जाए कदो देखो ना साथ को दी मुआ बारे सुठो जो अरे मालिक तो अञा तोखे वधीक कुटको ॾियना अरे पोदा तू मतलब बाली मिठाई में जालिम पोदा पर कदे न कदे तुझो खून मां कंदस मां वदो ये तो लाचा नहीं बेवसा तदे तू बच्चो में थई अरे खैरा जे सर दे खैर हो जे इहा जाड़ी पंध करे माखे रुको एतरो बुधाए तो सा यो अशर कयो कया मजदू है जबादू चाची ये सारा वडे में वजा दुश्मन बे के हिम्मत थी कुत्ते त खाया तो के केड़ो लाचारो उनन जे मुंह चढ़न जो चाची मोकलो सूजी के ना पुजानो हजला मां तो चाची सा दुश्मन हुआ साइक में जाता हूं ही कौन रहमत किते पोदो ही पोदी मुझे मारा जे चक्कर में तो ना पोदी तू भी मुझे दुश्मन से मिली वही मुके मारा थी चाहिए खैरा जे सर दे खैर हो जे तो कुंधर के मारण जे लाए मा बेन जो सहारो कोन वठंदस ये निड़िए ते न हुंडई बिहंदी मैं पाण ही छड़ियूं हणी हणी दम दींदे और मत ते पे को भी सजस ना है सामान बद तो बजे वतन हलू इते पद दस में मोहम्मद न तो ज़बत तू छा तो समझी तो कमाल खान पंहिंजे नानाणाम तरफ वियो आहे या उतां ई वापसि मोटो कमाल खान पंहिंजे मामे अमजद खे छॾण वियो आहे छो त उन सां गॾु गाॾीअ में अमजद बि साण हुयुसि जेकॾहिं होॾां वियल आहे त अॼु न पर सुभाणे वापसी कंदो थी सघे थो रुस्तम ॾींहं ॿ ॿिया बि लॻाए उते न महमूद न
हिते कमाल खान पोयां एतिरी त बाहि बारियल आहे जो हू एतिरा ॾींहं ॿाहिरि न रहंदो, छो जो कमाल खान बखूबी ॼाणे थो त जेकॾहिं हू एतिरा ॾींहं ॿाहिरि रहियो त हुन जा दुश्मन जे पीउ मथां हावी थी वेंदा। हा रुस्तम, कमाल खान सुभाणे वापसि ईंदो। त पोइ सुभाणे ई विच रस्ते ते कमाल खान जी क़बर तयारु करणी आहे। कंहिं बि सूरत में कमाल खान खे हवेली ताईं पहुचण नाहे ॾियणो। जेकॾहिं कमाल खान ॿाहिरि वियो आहे त पंहिंजी पूरी तयारी सां ॿाहिरि वियो हूंदो। न महमूद, घणा माण्हू कोन हुयनि, रुगो अमजद ऐं कमाल खान हुया। अकेलो हुजे या पूरी फौज साण हुजेसि, पर सुभाणे कमाल खान खे रुस्तम खान जे कहर खां को बि बचाए न सघंदो, को बि न। हाणे त तव्हांजो दुश्मनियूं बि अचे असांजे घाटे में लॻियूं आहिनि पुट। छा थी पियो नाना? छा थी पियो? अलाह त कयो ख़ैर, पर अमजद खे कुझु थी पए हा त पोइ? कुझु कोन थींदो, कुझु कोन थींदो। कमाल खान जे हूंदे तव्हांखे कुझु बि कोन थींदो। पुट, तव्हांजो पीउ कीअं आहे? बिल्कुलु सही आहे, सुबुह जो हली पंहिंजी अखियुनि सां ॾिसजोसि। अदा, असांखे अञा हिते कुझु ॾींहं रहण जी इजाज़त कोन ॾींदव? छो दी? हिते एतिरा ॾींहं रहण खां पोइ बि तव्हांजी सिक पूरी कोन थी? अदा, उते त हवेलीअ में कैद थी रहणो थो पवे, हिते वरी बि कुझु घड़ियुनि लाइ आज़ाद हवा में साह त खणी सघिजे थो। अब्बा, अञा हफ़्ते खनि जी असांखे इजाज़त ॾे। न अमा न, हाणे हिकु ॾींहं जी बि इजाज़त कान मिलंदी। तयारी करे छॾियो, सुबुह साजर निकिरी हलंदासीं। जेकॾहिं अधी हिते हफ़्तो रहणु चाहे थी त भले रहे, तव्हां सुबुह हलिया वञिजो, मां कुझु ॾींहंनि खां पोइ अधीअ खे छॾे वेंदुसि। न अमा न, सुबुह सभु वेंदासीं। हिते मां वारा घणो अर्से रही चुका आहिनि, ॿिए चकर पूरे महीने ई मोकिलींदासीं हिते रहण। अदा चरियो आई छा? बाबा जेकॾहिं इहो कदम तो खयो त असां किथे रही सघंदासीं? छो न हकुम खान असांखे ज़िंदा ज़मीन में दफ़न करे छॾे, पर उन कदम खण खां मां न मुड़ंदुसि। वॾो को चरियो आहे। अरे बाबा, हर कदम खणण खां पहिरियां माण्हू पंहिंजो अंजाम सोचींदो आहे। अंजाम कुझु बि थिए, राणी मुंहिंजी इज़त आहे, इज़त। छा मेरे तुंहिंजी इज़त आहे? कहिड़ो तोसां निकाह कयो हुई? खणी जो निकाह कोन कयमि, हिन सॼे ॻोठ खे ख़बर आहे, मुंहिंजे नाले त थी न। खुदा, तू करण छा थो चाहीं? वरी मां चाहियां थो त तूं चाचे गहणे ऐं राणी सां मिली अच। जेकॾहिं राणी मूंसां हलण लाइ तयारु आहे त मां हुनखे हितां भॼाए वेंदुसि। जेकॾहिं राणी तोसां हलण लाइ तयारु न थी त पोइ? जेकॾहिं राणी उन दोज़ख मां निकिरण लाइ तयारु न आहे त मां बि को कदम न खणंदुसि। अदा, मूंखे राणी सां किथे मिलण ॾींदा? भॼाए तूं को बि सामान खणी इन बहाने राणी ऐं चाचे गहणे सां मिली समूरो अहवाल ॾे। जेकर चाचो गहणो राणी खे मूंसां हलण जी इजाज़त ॾिए थो त पोइ कयां थो त मस्त कलंदर। अदा, सुभाणे मां वेंदसि, पोइ जेको उन्हनि हवाल ॾिनो तोखे अचे ॿुधाईंदसि। भागुल चरी आई छा? लॻे थो त तुंहिंजो दिमाग़ कमु नथो करे, ॿारनि खे थी मौत जे मुंहं में मोकिले। कुझु कोन थींदो, कुझु कोन थींदो, अलाह कंदो ख़ैर, असां निकिरी वेंदा। ॾाढी का चरी आहे। जॾहिं हाकिम खान कमाल जहिड़े ज़ालिम माण्हूअ खां गहणे राणीअ खे वापसि मोटाए आयो त असां हुन जे अॻियां कहिड़ी औकात आहियूं? अलाह भलाई कंदो दा, अहिड़ी का बि ॻाल्हि न थींदी। सिर्फ़ु राणी ऐं मुंहिंजो निकाह पइजी वियो न त हाकिम खान पाण ई आसरो पले वेंदो। न रखियल न, जेकॾहिं तो इहो कदम खयो न त हाकिम खान तोखे कॾहिं बि ज़िंदा कोन छॾींदो। अदा, जेकॾहिं मूंखे मारे अथई न त ॾुख कोन थींदो, बाक़ी इहो बेगरतनि जी ज़िंदगी कोन गुज़ारींदुसि। मूंखे तूं इहो ॿुधाए त एॾे पहिरें मां तूं राणीअ खे कीअं वठी वेंदे? इहो मुंहिंजो कमु आहे। अरे यार, सम्झां थो त तूं असां सभिनी खे सूरनि में विझंदे। अदा, जेको क़िस्मत में लिखियल हूंदो आहे न उहो ई थींदो आहे, वधीक इन ॻाल्हि ते सोच न। अदा, बस दुआ कर त मूंखे ज़ालिम हुन सां मिलण जी इजाज़त ॾियनि। अलाह भलाई कंदो भॼाई, तूं सुबुह जो सवेलो थी अलाह खे यादि करे निकिरी पइजाए, अलाह चङी कंदो। बाबा मोलू, मोहब्बत जे साधन छेड़ में केॾी देर करे छॾी अथई। बाबा, तोखे त ख़बर आहे असां माण्हू आहियूं मोहबती। जेसिताईं इहे मोहब्बत जा साज़ न छिड़ंदा न,
असांजे दिल खे सुकून न ईंदो मोलू। वॾा बाबा खाया नहीं सुबह रात अहिड़ी महफ़िल थीसी जो वञ थी सन ख़ैर ओधर ते। अदासी तव्हां सुभाणे भली मोहब्बत जी महफ़िल मचायो ऐं ॿी रात मां राणीअ सां निकाह कंदुसि। हाकिम खान छोकिरी राज़ी कोन्हे, पोइ हुन सां तुंहिंजो निकाह कीअं थींदो? अदासी छोकिरी जे हाणे राज़ी रहण सां ऐं न रहण सां मूं ते को फ़र्क़ु नथो पवे। फर्क पए थो हाकिम खान, फर्क पए थो। जेसिताईं उहा छोकिरी टिनि शाहिदनि जे साम्हूं तोखे निकाह में हा न कंदी, तेसिताईं इहो निकाह न हिकु मासूम मथां जबर हूंदो, जबर। अदासी छोरी मूंखे निकाह में क़बूल कंदी ऐं जेकॾहिं न कयो न त गहणे जे कंध जे मथां कापी रखी हुन खां इक़रार कराईंदुसि। इहो ई त मां नथो चाहियां हाकिम खान, इहो ई त मां नथो चाहियां। हिकु मासूम न्याणीअ जे मथां ज़ुल्म मां पंहिंजे अखियुनि सां किथे ॾिसी सघंदुसि हाकिम खान? इहो त अघूर ज़ुल्म चइबो। अदासी तव्हांखे कंहिं चयो आहे तव्हां इहो ज़ुल्म हली पंहिंजी अखियुनि सां ॾिसो? तव्हां हिते ई वेठा रहो, मां गहणे जे घर वञी छोरी सां निकाह करे हुनखे वठी ईंदुसि, पोइ तव्हां हुनजो मुंहुं मुबारक ॾिसी मूंखे बूड़ो ॾिजो। बाबा मुंहुं ॾिसी हुनखे भली मां पंहिंजी पूरी मिल्कियत मूड़े में ॾेई छॾियां, पर पोइ बि उहा न्याणी राज़ी कोन थींदी ऐं सॼी उमिरि असांखे पिटूं ऐं पाराता ॾींदी रहंदी हाकिम खान। अदासी कुझु वक़्तु, सिर्फ़ु कुझु वक़्तु हू नाराज़ हूंदी, पर हिकु ज़ाल पंहिंजे मुड़ुस खां केतिरो वक़्तु नाराज़ हूंदी। ऐं जॾहिं न असां हुनखे पंहिंजो कुर्ब ॾिनो न, उहो सभु पंहिंजूं कुल्फ़तूं विसारे असांजी बणिजी वेंदी। ज़ोरावर आहे हाकिम खान, वॾो को ज़ोरावर आहे। वॾा बाबा हुन तुसां ई खणी ज़िद को छोड़ो उधर ते। मोलू हिकु न्याणीअ जी ज़िंदगीअ जो सुवालु आहे, अजायो ज़िद नाहे। अदासी मुंहिंजी बि ज़िंदगीअ जो सुवालु आहे ऐं राणी मुंहिंजी ज़िंदगी बणिजी चुकी आहे। राणीअ खां सवाइ आऊं बि ज़िंदा नथो रही सघां। हाकिम खान मां तुंहिंजे करे त ज़हर जो प्यालो पी वेंदुसि, पर हिकु न्याणीअ जे आहुनि में एॾो त असर आहे जो सॼी ज़िंदगी ख़ुशि न गुज़ारे सघंदे। वॾा जेकॾहिं मुंहिंजी ज़िंदगी ज़हर बणिजी वई न, तॾहिं मां तोखे मयार कोन ॾींदुसि। बाक़ी मुंहिंजो हिकु अर्ज़ु अथई त मुंहिंजे ऐं मुंहिंजी राणी जे विच में तूं बि न अचिजां। किथे असां अचण में देर त न कई? खणी जेकॾहिं असां देर बि कई आहे तॾहिं बि कमाल खान परे खाई उहो एतिरो जल्दी कोन पहुचंदो।
चइबो तॾहिं लड़े पहुचंदो। मंज़ूर जेकॾहिं हू सवेर निकितो हूंदो त पोइ पहुचण वारो हूंदो, न त कुझु कलाक अञा लॻंदासीं। हिन खां वधीक असांखे को बि ॿियो मौक़ो न मिलंदो। मञा थो महमूद, मञा थो त कमाल खान असांखे वरी अहिड़ो मौक़ो न ॾींदो, पर हिन वक़्तु कमाल खान ते वार करे पाण खे लॼाइणो न हो। छा पंहिंजे दुश्मन जे अंध में एतिरो अॻिते वधी वञूं जो औरत जी इज़त ऐं मक़ाम खे विसारे वियो? न महमूद न, इहो मूंखां न थींदो। रुस्तम तो त औरतन जे करे कमाल खान के बख्श करे छॾियो, पर हू त अहिड़ा ज़ालिम आहिनि जेके औरतन खे बि बख्श नथा कनि। जेकॾहिं अॼु मां इहो कदम खणां त मूं में उन्हनि में कहिड़ो फ़र्क़ु रहे हा? महमूद, मां उन्हनि जहिड़ो ज़ालिम नथो थियणु चाहियां। हा, मां लख बुरो सही, पर अञा मूं में एतिरी तमीज़ आहे। सलाम आहे रुस्तम, मुंहिंजो तोखे सलाम आहे। अॼु जेकॾहिं कमाल खान जी मूं ज़िंदगी बख़्श कई आहे त हिन जो मतिलबु इहो न आहे त मूं कमाल खान खे हमेशह लाइ माफ़ करे छॾियो। अॼु न त सुभाणे कमाल खान मुंहिंजी गोली जो खाज ज़रूर पड़बो। अचो। अंदर के वजन की इजाजत कोन था ॾियो न। सरकार, एक औरत आई हुई, उनके अंदर छॾियो आहे, बाक़ी ॿिए कंहिंखे बि गाणे सां मिलण जी इजाज़त कोन था ॾियूं। अरे तव्हांखे जॾहिं मूं चयो हिन घर जे मथां को पखी बि पर न फड़काए, तव्हां हिकु औरत खे इजाज़त कीअं ॾिनी वञण जी? सरकार ॾाढो पई लीला आहे। बस लाला बस, तोखे ख़बर न आहे त मुंहिंजे हुकुम जी नाफ़रमानी करण जी सज़ा छा हूंदी आहे? गलतीअ जी माफ़ी सरकार। गलतीअ जी माफ़ी?
खोले ॿुधी छॾियो अॼु खां पोइ गणे जे घर में जेकॾहिं को बाघ जो पखी बि दाख़िल थियो न त तव्हां ॿिन्हिनि जो ख़ैरु न हूंदो। न थींदो सरकार, न थींदो। सिर्फ़ हिन चक्कर माफ़ी मिले। सरकार असां सोचो त हिकु औरत अंदर वञे थी त बस 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 पंहिंजी सफ़ाई में जेकॾहिं हिकु लफ़्ज़ बि बयानु कयो अथई न तो जुबान ककड़े में बाहर कड़ी छड़ी मैं। मुतार से ये गलती माफ करनी। अगर ये बीहर एडी गलती करन न पीछे ना को सख्त चू सख्त सजा देवी उधर ते बेचकर चकर हिनन गलती कई न तो हिनन के हिनन जी गलती ते पछताण जो मौको भी कोन ॾींदुसि। नंढा बाबा हुन कावड़ को छोड़ो हलो अगते एडी गलती कोन करे सन उधर ते। खैर जे सिर दे खैर हुजे। कुकड़ भी वाह जी पाली आ जनिए अजो ड्यास थी कुकड़ के डारो कोही खाई एही तरह सिर पे उछले छड्यासी है न जा पर जो इन जनिए के कुछ भी हथ नहीं दो।